एक औरत पंहिंजे सिकी लधे पुट सां खुशहाल ज़िंदगी गुज़ारे रही हुई। हुन जी पूरी कायनात हुन जो पुटु ई हुयो। पर हिकु ॾींहुं वक़्त जो इंतज़ाम बदिलजी वियो ऐं हुन जो पुटु पंहिंजे ख़ालिक़े हक़ीक़ीअ सां वञी मिलियो। इहो धकु बर्दाश्त करणु हुन औरत जे लाइ वॾो मुश्किल थी वियो। हुन जो ज़हन ऐं संदसि दिलि हिन हक़ीक़त खे क़बूल करण जे लाइ तयारी न हुआ। औरत हमेशह रोईंदी पिटींदी वतंदी ऐं दर्द में वरतल हुई। हिकु ॾींहुं हूअ ॻोठ जे हिकिड़े हकीम साहिब वटि पहुती। हकीम साहिब खे इल्तिजा कंदे चयईं त हकीम साहिब, मां पंहिंजो सभु कुझु धन दौलत ॾियण जे लाइ तयारु आहियां, बसि मुंहिंजो पुटु मूं वटि वापसि मोटी अचे। का अहिड़ी दवा या को अहिड़ो नुस्ख़ो ॿुधायो जंहिंसां इहो मुमकिन थी सघे। हकीम साहिब हुन औरत जे हाल खे ॾिसी ऐं सम्झी वरितो। कुझु सोचण खां पोइ हकीम साहिब चयो त हा, हिकिड़ो तरीक़ो आहे, पर उन लाइ सरियां जे हिकु दाणे जी ज़रूरत पवंदी जेको अहिड़े घर मां आणणो पवंदो जिते कॾहिं बि को ॾुख को ग़म न आयो हुजे। औरत ख़ुशि थी वई, चयईं त इहो त आसान कमु आहे। मूंखे यकीन आहे त मुंहिंजे ॻोठ में अहिड़ो घरु ज़रूरु हूंदो। इन उमेद सां उहा ॻोठ ॾांहुं रवानी थी वई। पहिरें घर जो वञी दरवाज़ो खड़कायईं त हिकु नौजवान औरत दरवाज़ो खोलियो। उन औरत खां पुछो त छा अव्हां जे घर में कॾहिं को ग़म न आयो आहे? नौजवान औरत जे अखियुनि में पाणी भरिजी आयो। उन चयो त असांजो घर त ग़मनि जो मर्कज़ बणिजी चुको आहे। मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे ऐं मां पंहिंजे 3 पुटनि ऐं 2 धीअरुनि सां वॾी तकलीफ़ में ज़िंदगी पई गुज़ारियां। असांखे घर जो सामान विकिणी गुज़ारो करणो थो पवे। कोई कमाइण वारो आहे कोन को। उहा नौजवान औरत ज़ारो क़तार रोइण लॻी। हिन औरत जी दिलि भरिजी आई। हूअ उन ई औरत सां वेही ऐं कचहरी करण लॻी ऐं संदसि ॾुखड़ा ॿुधण लॻी। कुझु वक़्त खां पोइ हूअ औरत उन घर मां निकिती ऐं हिकिड़े ॿिए घर जो दरवाज़ो खड़कायो। पर उते बि ग़मनि जी हिकु ॿी कहाणी संदसि इंतज़ार करे रही हुई। हिकु माउ जी पंहिंजे ॿारनि जे लाइ बुख, बीमारी ऐं ग़ुर्बत जूं शिकायतूं ॿुधाई। उन जूं शिकायतूं ॿुधी हूअ बाज़ार वई, वञी खाधे पीते जूं शयूं ख़रीद करे आई ऐं उन्हनि जी मदद कयईं। अहिड़ीअ तरह हूअ हर ॾींहुं ग़मनि खे ॻोल्हण लाइ हिकु घर खां ॿिए घर वञण लॻी। हर घर में मुख़्तलिफ़ दर्द ऐं मुख़्तलिफ़ ॾुख हुया। हूअ उन्हनि माण्हुनि सां गॾिजी उन्हनि जे ग़म में शरीक थींदी रही। वक़्त सां गॾोगॾु संदसि जो ग़म घटिजण लॻो। आख़िरकार हूअ सम्झी वई त हकीम साहब जो नुस्ख़ो हुन जी पंहिंजे रूह जी शिफ़ायत ॾियण जे लाइ हुयो। कंहिं बि घर में अहिड़ो सरियां जो दाणो न हुयो, पर ॿियनि जे ग़मनि में शरीक थियण सां उन जो पंहिंजो ग़म, पंहिंजी तकलीफ़ ऐं दर्द सभु हल्का थींदा रहिया। दोस्तो, कंहिंजी ख़ुशीअ में शरीक थियण सां उन्हनि जूं ख़ुशियूं ॿीणियूं थी सघनि थियूं, पर यादि रखो त ग़म में शरीक थियण सां असां पंहिंजा ग़म अधु करे था सघूं ऐं पंहिंजे ग़मनि खे विसारे था सघूं। अलाह ताला असां सभिनी खे ॿियनि जी मदद करण ऐं ॿियनि जे ग़मनि खे विरहाइण जो हौसलो अता फ़रमाए। आमीन। दोस्तो, उम्मीद करियूं था त तव्हांखे असांजी अॼु वारी वीडियो बि पसंदि आई हूंदी ऐं हमेशह जीअं पसंदीदगीअ जो इज़हार कंदे हिन वीडियो खे बि पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु करे छॾियो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।